खानपुर मां असां अहम रिपोर्ट शेयर कंदा हलूं त खानपुर थाणे जे हद जरार पौड़ लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि पारां मीर खान बंगलाणी, अब्दुल जब्बार जाफरी, अब्दुल नबी बिरोईअ खे यरगमाल बणाए सीडी मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाक़े जी खानपुर थाणे ते एनसी दाख़िल कराई वई। इतला बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जो पीछो कयो। होॾां मुतासिर मीर बंगलाणी, अब्दुल नबी बिरोई, अब्दुल जब्बार जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुतासिरनि खानपुर शिकारपुर इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे टायरनि खे बायूं ॾेई रोड ब्लॉक करे धरणो हयो, जंहिं सबबि रोड ब्लॉक थी वियो ऐं गाॾियूं भेजी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे तकलीफ़ सां मुंहुं ॾिसणो पियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बदमनी चोट चढ़ियल आहे ऐं रोज़ फुर जा वाक़िया थियनि था। पुलिस अघूर निंड में सुतल आहे। हिननि मुतालबो कयो त फुर थियल रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। होॾां खानपुर पुलिस मुज़ाहिरीन वटि पहुची एहतजाज ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। वाजिद अली लोर, सचाई न्यूज़।